ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 19वें अध्याय जे बे भाग में ॾिठो हो त देव ऋषि नारद जी भगवान जी महिमा गाईंदे ॿुधाइनि था त भारत खंड में मनुष्य जूं पाए भगवान जी कथा कीर्तन करे मुक्त पदवीअ खे पाए सघे थो। भारत खंड जी जेका महिमा आहे उहा ॿियनि 8 खंडनि खे न मिलियल आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 20 में श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के 7 ही दीपन जो वर्णन करे ॿुधाइनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 21 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे आकाश, सूरज ऐं ॿियनि बाबति बयान। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, जेतिरो विस्तार 7 दीपन जो मूं तोखे ॿुधायो आहे, आकाश बि ओतिरो डिघो ऐं वेकरो आहे। सिज निकिरण सां जीअं टिनी लोकनि में प्रकाश थिए, तंहिं करे सूर्य देवता 6 महीना उत्तर ऐं 6 महीना ॾखिण में रहनि था ऐं सुमेर पर्वत तां थी सूरज भगवान जा रस्ता ठहियल आहिनि। उतरायण मां ऊंचे रस्ते खां उन जी रस्ते वञण करे प्रकाश जगत में ज्यादा थींदो आहे। ॾखिणियाण मां हेठी वाट खां थी वञण ऐं नारा गुण जी ओट पवण करे संदसि तेज घटि थी वेंदो आहे। मकर खां वठी मथनि ताईं सूरज उत्तरायण में ऐं कुर्क खां वठी धन जी संक्रांत ताईं ॾखिणियाण में रहंदो आहे। उत्तरायण सूरज में ॾींहुं वॾो ऐं राति नंढी थींदी आहे ऐं ॾखिणियाण में ॾींहुं नंढो ऐं राति वॾी थींदी आहे। सूरज हर हिकु रास ते महीनो रहंदो आहे। हिकिड़े ॾींहुं राति में 9 करोड़ लख जोजन सूरज जो रथ सुमेर पर्वत जे 4 तरफ़नि में फिरे थो। सुमेर पर्वत जे उभरंदे तरफ़ इंद्रपुरी आहे, ॾखण तरफ़ जमपुरी, उलंदे तरफ़ वरणपुरी ऐं उत्तर तरफ़ कुबेरपुरी आहे। सूरज पंहिंजे निकिरण वारे आस्थान खां उन जे साम्हूं लहे थो। हिकिड़ो फीथो संदसि रथ जो हले थो ऐं ॿिए फीथे जी नोक सुमेर पर्वत ते ध्रुवलोक सां दॿी आहे ऐं सूरज जो रथ 36 लखनि जोजननि जे विस्तार में आहे। 7 गोरा हिकिड़े पासे ऐं हिकिड़ो गोरो ॿिए पासे ॿधल रहंदो अथसि। जछ उन रथ खे पोयां धिकीनि था। रसीअ जे बदिरां नांगनि जी नोक वग़ैरह उन रथ खे ॿधल आहे। सूर्य देवता जे रथ खे उरन नाले रथवान हलाए थो। बाल खिलिया वग़ैरह 60,000 रखेश्वर, जिन जो बदन अंगूठे जेतिरो आहे, उहे उन रथ जे अॻियां सूरज जे पासे मोह करे स्तुति कंदा पुठीरा हलंदा था वञनि। उन खां सवाइ ॿिया ऋषि, गंधर्व, दक्ष ऐं अप्सराऊं पिणु सूरज जी उपासना कंदियूं हलंदियूं आहिनि। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 21 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 22 चंद्रमा ऐं मंगल वग़ैरह ॿियनि गिरहनि जो हाल। राजा परीक्षित एतिरी कथा ॿुधी पुछियो त हे मुनिनाथ, तव्हां जो चयो आहे त सूर्य देवता जो रथ सुमेर पर्वत ऐं ध्रुवलोक जे 4 तरफ़नि फिरंदो आहे, लेकिन चंद्रमा ऐं ॿियनि गिरहनि जो हाल न ॿुधायो अथव, सो कृपा करे ॿुधायो। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा, चंद्रमा जो रथ सूर्य देवता जे रथ खां लख जोजन परे आहे। जेतिरो सूर्य जो रथ हिकिड़े महीने में घुमे थो, ओतिरो चंद्रमा जो रथ 2.5 घड़ियुनि में घुमंदो आहे। चंद्रमा जे रथ खां लख जोजन परे मंगल जो रथ आहे।
उन खां लख जोजन मथे विरस्पति देवता जो रथ आहे। उन खां लख जोजन मथे शुक्राचार्य जो रथ आहे। तंहिं खां लख जोजन मथे शनि जो रथ आहे। शनि जे रथ खां लख जोजन मथे राहुअ जो रथ आहे। राहुअ जो रथ 17 लखनि जोजननि जे घेरे में आहे। सभिनी गिरहनि जे रथनि जे देरे में ध्रुवलोक लॻी रहंदो आहे। राहुअ जो रथ चंद्रमा ऐं सूरज जे बराबर अचण ते ग्रहण थींदो आहे। सूर्य देवता जो रथ सुमेर पर्वत ते किथे किथे रोकजी पवण करे 3 वरिय 1 महीनो पुरुषोत्तम या अधिक जो ज्यादा थी संक्रांत बराबर रहंदी आहे। 5 क़िस्मनि जा वर्य थींदा आहिनि। हिकिड़ो संक्रांत जे ॻणण खां सूरज जो वर्य, ॿियो शकल पक्ष बीज खां चंद्रमा जो वर्य, टियों चेट शकल परेवा खां सुंबत जो वर्य, चौथों नक्षत्रनि जे ॻणण ते ऐं पंजों विरस्पति जी गत ते ॿी रास अचण ते बदिलजी वञे थो। ईअं सम्झणु घुर्जे। प्यारा भक्तों, सूर्य देवता क्षत्रिय लाइ शुभकारी ऐं चङो थींदो आहे। विरस्पति ऐं चंद्रमा ब्राह्मण लाइ शुभकारी थींदो आहे। मंगल ग्रह वैश्य ऐं बुध शूद्र जे लाइ शुभकारी थींदो आहे। राहु मिलीच जे वास्ते शुभकारी ऐं चङो थींदो आहे। शुक्र जंहिं आस्थान ते पवंदो आहे तंहिं जो फल 4 वर्णनि खे ॾेई कंहिं सां बि दोस्ती दुश्मनी वेर विरोध नथो रखे। शनि देवता राहु ऐं केतु 4 वर्णनि खे दुख ॾींदा आहिनि। सभई चओ जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 22 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन के हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हां जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।